पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी वॉशिंगटन में अमेरिकन फॉर टैक्स रिफॉर्म जी तकरीब में शिरकत। कश्मीर मसइले जे हल ऐं सिंध तास मुआहिदे जे एक तरफ़ी मुअतली जी वापसी ते ज़ोर। बिलावल भुट्टो ज़रदारी जे चवण आहे त सिंध तास मुआहिदे तहत को बि मुल्क एक तरफ़ो फ़ैसिलो नथो करे सघे। मुआहिदे ते गॾियल मुशावरत खां पोइ ई कंहिं नतीजे ते पहुची सघंदासीं। सिंध तास मुआहिदे ते हिन वक़्तु ॻाल्हियूं रोलड़े जो शिकार आहिनि। पाकिस्तान भारत ख़िलाफ़ जेको कुझु कयो पंहिंजे दिफ़ा में कयो। पाक भारत जंगबंदी नाज़ुक जंगबंदी आहे। ब्रिगे मुदे वारी जंगबंदी लाइ आलमी बिरादरी खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुर्जे। ब्रिगे मुदे जी जंगबंदी लाइ कश्मीर मसइलो हल थियणु ज़रूरी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पाक भारत जंग दौरान थियल नुक़साननि जो जाइज़ो वठण लाइ आला सतही कमीशन जोड़े छॾी। पधिराई मूजिबि वज़ीर आज़म पारां घरू सेक्रेटरी मोहम्मद खुर्रम आगा खे 15 रुकनी कमीशन जो सरबराह ऐं DGFIA रफ़त मुख़्तार खे कन्वीनर मुक़ररु कयो वियो। कमीशन में एडिशनल चीफ सेक्रेटरी आज़ाद कश्मीर, घरू सेक्रेटरी पंजाब समेत ॿिया बि शामिल हूंदा। कमीशन 30 ॾींहनि में पंहिंजी रिपोर्ट वज़ीर आज़म खे पेश कंदी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी वफ़ाक़ी घरू वज़ीर ऐं PCB चेयरमैन मोहसिन नक़वी सां इस्लामाबाद में मुलाक़ात। सिंध में क्रिकेट खे हथी वठराइण मैचिस मुनक़िद करण स्टेडियम जी नए सिर अॾावत जे मामलनि ते ॻाल्हियूं। न्यास स्टेडियम हैदराबाद जी आलमी मयार मुताबिक़ अपग्रेडेशन जो फ़ैसिलो। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त अपग्रेडेशन खां पोइ न्याज़ स्टेडियम में 17 सालनि खां पोइ आलमी मैच थी सघंदी। हलंदड़ साल ई न्याज़ स्टेडियम में आलमी मैच कराइण जी कोशिश कंदासीं। वॾे वज़ीर चयो त न्याज़ स्टेडियम में सहूलियतुनि खे गॾिजी बहितर बणाईंदासीं। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जी सदाउनि सां मुनासिक हज जी शुरूआत थी वई। लखें हज पांधीअड़ा हज जो रुकने आज़म वक़ूफ़े अरफा अदा करण लाइ मिना मां अरफा जे मैदान ते पहुची विया। हज पांधीअड़ा हज जो ख़ुतबो ॿुधण खां पोइ ज़ोहर ऐं असुर जूं निमाज़ूं अदा कंदा। पोइ हाजी मग़रिब ताईं अरफा जे मैदान ते वक़ूफ़ कंदा। मग़रिब जी आज़ान खां पोइ निमाज़ पढ़ण खां सवाइ हज पांधीअड़ा अरफात मां मुज़दलिफ़ा रवानो थींदा। मुज़दलिफ़ा में हाजी सगोरा मग़रिब ऐं इशा जूं निमाज़ूं गॾाए पढ़ंदा। मुज़दलिफ़ा में हाजी सगोरा शैतान खे पथरियुनि लाइ पथरियूं जमा कंदा ऐं पोइ मुज़दलिफ़ा में खुलियल आसमान हेठि राति गुज़ारींदा ऐं 10 ज़ुल्हज ते वक़ूफ़े मुज़दलिफ़ा खां पोइ रमी लाइ रवानो थींदा। पाकिस्तान उन्हनि मुल्कनि मां हिकु आहे जेको मौसमियाती तब्दीलियुनि जो सभ खां वधीक शिकार आहे। महदूद वसीलनि बावजूद पाकिस्तान माहौलियाती चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ क़दम खणी रहियो आहे। हर साल असांखे तबाह कंदड़ ॿोॾुनि, बुखार ऐं गर्मी जी लहरुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो, जिन सां लखे माण्हू बेघर थी वेंदा आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जो माहौलियात जे आलमी दिहाड़े ते पैगाम। गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल में गाज़ा में मुस्तक़िल जंगबंदी जो ठहराव अमरीका वीटो करे छॾियो। ठहराव जे हक़ में पाकिस्तान समेत 15 मां 14 मेंबरनि वोट ॾिना। ठहराव पाकिस्तान समेत 10 गैर मुस्तक़िल मेंबरनि सां गॾिजी अलजज़ाइर पेश कयो। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे आसिम इफ्तिखार अमरीका पारां सलामती काउंसिल में गाज़ा जंगबंदी वारो ठहराव वीटो करण खे अफ़सोसनाक क़रार ॾेई छॾियो।
बिलावल भुट्टो ज़रदारी जो दहशतगर्दी ख़िलाफ़ पाकिस्तान ऐं भारत विच में गडियल फोरम क़ाइम करण जो मुतालबो। भारतीय फ़िज़ाइया जा 20 जहाज़ पाकिस्तान एयरफोर्स जे निशाने ते हुआ, पर असां रुगो 6 जहाज़नि खे निशानो बणायो। असां 20 जहाज़ किराए सघूं पिया, पर रुगो उन्हनि जहाज़नि खे निशानो बणायो जिन पाकिस्तान ते बम किराया हुआ। भारतीय जहाज़ किराइण दिफ़ा जो अमल हो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो न्यूयॉर्क में पाकिस्तानी कम्युनिटी सां ॻाल्हियूं। चवे तो कंहिं बि सियासी पार्टी या कंहिं ज़ाती मक़सद लाइ न पिया विढ़ूं। असांजी जिदोजहद रुगो मुल्क ऐं अवाम लाइ आहे। अमन जो पैगाम खणी आया आहियूं, अमन लाइ विढ़ी रहिया आहियूं। मुल्क जे दिफ़ा वारी इन जिदोजहद में पाकिस्तानी अवाम जी मदद घुर्जे। वॉशिंगटन में मौजूद बिलावल भुट्टो ज़रदारी जी सरबराही में पाकिस्तान जो सिफ़ारती वफ़द अमरीकी अमलदारनि थिंक टैंक आॾो भारतीय जारियत बाबति पंहिंजो मौक़िफ़ पेश करे ट्रंप इंतज़ामिया ते कश्मीर जो मसइलो हल कराइण लाइ ज़ोर भरींदो। कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में नौजवान ते तशद्दुद वारो वाक़ियो। जुडिशल मैजिस्ट्रेट ॾखण जी अदालत जवाबदार सलमान फारूकी ऐं अवेस हाशमी खे जुडिशल रिमांड ते जेल उमाणे छॾियो। ॿिन्ही जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। अदालत जाच ऑफिसर खां ईंदड़ ॿुधणी ते जाच जी अॻभराई रिपोर्ट तलब करे वरिती। रूसी सदर व्लादिमीर पुतिन यूक्रेनी ड्रोन हमलनि जे जवाब में कार्रवाई करण जो इशारो ॾिनो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो इंकिशाफ। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं रूसी सदर व्लादिमीर पुतिन जे विच में 1 कलाक खां वधीक डिघी टेलीफोनिक ॻाल्हि ॿोल। यूक्रेन जंग, ईरान जोहरी मुआहिदो ऐं पाकिस्तान भारत तकरार ते बि ख़यालनि जी ॾेवट। ट्रंप सोशल मीडिया ते बयान जारी कंदे ॿुधायो त पुतिन वाज़े लफ़्ज़नि में चयो त यूक्रेनी हमलनि, ख़ासि करे फ़िज़ाई अॾनि ते थियल हमले जो ज़रूर जवाब ॾींदो। पुतिन ईरान सां जोहरी ॻाल्हियुनि में सहकार जो इम्कान ज़ाहिर कयो आहे। ठटे वेझो हैदराबाद रोड ते मोटरसाइकिल ऐं कार में टक्कर जे नतीजे में ज़ख़्मी थियल 2 नौजवान फौत थी विया। नौजवान आबिद हिलायो ऐं फ़ौजी जवान अरसलान हिलायो कराची जी अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो। ॿिन्ही नौजवाननि जा लाश ठटे लॻ ॻोठ जाफ़र हिलायो पहुचण वक़्तु माहौल सोगवार। घर में कोहराम मची वियो। गंबट में यूपीएस फाटण सबब ज़ख़्मी थियल वधीक हिक औरत फौत थी वई। फौतियुनि जो अंग छ थी वियो। 7 ॾींहं अॻु गुलशन रहीम कॉलोनी में यूपीएस फाटण सबब हिक ई घर जा 9 गर्भाती सड़ी ज़ख़्मी थिया हुआ, जिन मां 5 फौत थी चुका हुआ। ज़ख़्मी थियल ज़रीना शेख ते दम ॾेई छॾियो। ऐं सन वेझो इंडस हाईवे ते कार जे टक्कर में पीरसन फौत थी वियो। फौती जी सुञाणप पीरसन अब्दुल हकीम यूसुफज़ई नाले सां थी। हालाणी क़ौमी ते कराची खां इस्लामाबाद वेंदड़ कोच जो ट्रॉलर सां टक्कर, 4 मुसाफ़िर ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि जो तालुक़ सवात ऐं कोहाट सां ॿुधायो पियो वञे। ज़ख़्मियुनि खे गंबट अस्पताल पहुचायो वियो।